بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله الذي هدانا لهذا وما كنا لنهتدي لولا أن هدانا الله وصلى الله على محمد وأهل بيته الطيبين الطاهرين المعصومين ولعنة الله على أعدائهم أجمعين أما بعد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم إن لقتل الحسين حرارة في قلوب المؤمنين لا تبرد أبدا नाज़रीन किराम सामिन मोहतरम सलामुन अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम सामिन मोहतरम असां अॼु पंहिंजे मौज़ू ग़म हुसैन में रोइण जो अजर ऐं सवाब छा आहे चौथी निशस्त में तव्हां सां मुखातिब आहियूं। तारीख़ गवाह आहे त इमाम हुसैन ते रोइण जे ऐं उन जे ज़िक्र खे ज़िंदा रखण जी ताक़ीद कई वई आहे। आज़ादारनि मज़लूम करबला तव्हां असां केतिरो रोईंदासीं। मज़लूम करबला ते वाक़े करबला खां पोइ पूरी ज़िंदगी अगरि रोना आहिनि त सैयद शुहदा जे ग़म में रोइण वारी उहा ई ज़ात आहे मौला सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम जी, जेको इमाम पाणी जे बदिले में खून जा ॻोढ़ा रोईंदो हुयो। रिवायत में मिले थो त जॾहिं इमाम सज्जाद जे अॻियां खाधो ईंदो हुयो या पाणी पेश कयो वेंदो हुयो त इमाम अलैहिस्सलातु वस्सलाम करबला जी तरफ़ रुख़ करे फरमाईंदा हुआ, अस्सलामु अलैक या अबा अब्दुल्लाहिल हुसैन। मौला रोई करे चवंदो आया, हाय मुंहिंजा मज़लूम बाबा जंहिंखे 3 ॾींहंनि जो बुखियो ऐं प्यासो शहीद कयो वियो। रोइण जी इहा मंज़िल हुई। रिवायत में मिले थो जॾहिं मौला सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम जो कंहिं बाज़ार मां गुज़र थींदो हुयो त कासाई जेके हुया पंहिंजे गोश्तनि खे ढके छॾींदा हुया। हिकु मरतबा इमाम जो गुज़र थियो त हिकु कासाई हिकु जानवर खे ज़िबह करे रहियो हुयो त इमाम अलैहिस्सलाम वधी करे उन खां पुछनि था, ए कासाई ॿुधा त हिन जानवर खे तव्हां पाणी पीआरियो आहे या हिन जानवर खे तव्हां खाधो खारायो आहे? त उहो कासाई चए थो त मौला असां मुस्लमान आहियूं ऐं हदीस रसूल असांखे यादि आहे। रसूल इस्लाम फरमाइनि था त तव्हां जंहिं बि जानवर खे ज़िबह करियो पहिरियां तव्हां उनखे पाणी पीआरियो, खाधो खारायो, पोइ ज़िबह करियो। मौला मूं हिन खे पाणी बि पीआरियो आहे, खाधो बि खारायो आहे। त मौला इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम करबला जी तरफ़ मुंहुं करे फरमाइनि था, है मुंहिंजा बाबा, हिते त मुस्लमान पंहिंजे हैवाननि खे ज़िबह करण खां पहिरियां खाधो बि खाराइनि था, पाणी बि पीआरनि था, पर मुंहिंजा बाबा तोखे न पाणी पीआरियो वियो न खाधो खारायो वियो। अज़ादारान हुसैन उन इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे ग़म में रोइण जे अजर ऐं सवाब जे बारे में इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम रिवायत कनि था। मौला फरमाए थो, इन्नी लम अज़कुर मस्रा बनी फातिमा इल्ला खनक़तनी लिज़ालिका अबरतुन। इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जॾहिं बि मूंखे बनी फातिमा मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं करबला जा शहीद यादि ईंदा आहिनि त मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा अची वेंदा आहिनि। छो जो हिकु रिवायत में आहे त इमाम सज्जाद खां कंहिं शख़्स पुछा कि मौला तव्हां एतिरो गिरियो कयो आहे, मूंखे ख़ौफ़ आहे त तव्हां मरी न वञो। इमाम सज्जाद अलैहिस्सलाम फरमाइनि था, ए शख़्स तो क़दर न कयो, हज़रत याक़ूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकु यूसुफ रुगो जुदा थियो हुयो, परे थियो हुयो त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम एतिरा रुना हुया जो क़ुरान गवाह आहे, वबियज़्ज़त ऐनाहु मिनल हुज़्न, हज़रत याक़ूब जी अखियुनि जी बीनाई ख़तम थी वई हुई। ए शख़्स तूं ॿुधा त मुंहिंजे अॻियां 18 बनी हाशिम जा जवान मुंहिंजे अखियुनि जे अॻियां शहीद थिया आहिनि, खून में लथपथ मूं ॾिठा आहिनि। अज़ादारान हुसैन उहो ई इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, अय्युमा मुअमिनिन दमिअत ऐनाहु लिक़त्लिल हुसैन व मन मअहू।
इमाम सज्जाद अलैहिस्सलातु वस्सलाम इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जे रोइण जे अजर ऐं सवाब जे बारे में फरमाइनि था त केरु शख़्स इमाम हुसैन जे गम में रोए ऐं उन जा ॻोढ़ा निकिरी अचनि, ॻोढ़ा वही अचनि, उन्हनि जे गलनि ते पइजी वञनि, बवअहुल्लाहु फिल जन्नह, अल्लाह तबारक व ताला उन खे उन ॻोढ़नि जे बदिले में जन्नत नसीब कंदो। नाज़रीन किराम, इहो आहे इमाम हुसैन जे गम में रोइण जो अजर ऐं सवाब, यानी जन्नत नसीब थींदी। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।